कृष्ण अर्जुन जी महाराज की। श्याम सुंदर श्री कृष्ण चंद भगवान चवंता प्या श्रीमद् भगवद गीता में तहे अर्जुन धरती ते जा स्वर्ग में या देवताओं में भी अड़ो कोई भी प्राणी ना है जेको प्रकृति का पैदा थियल इन्हनि टिनी गुणन का छुटल हुजे। सजो जीवन असांजो टिन गुणन में हलंदो आ, सात्विक राजस तामस, सतोगुण में या रजोगुण में या तमोगुण में। केॾीमहिल हिकु वधीक हूंदो आहे, ॿ हेठि हूंदा आहिनि। तो श्री कृष्ण भगवान चवंता केवल धरतीवासी न, सब प्राणी अरे देवता तक इन्हनि टिन गुणन में बधल। स्वर्ग जा देवता भी, हा चओ हरे राम। तव्हां चवंदो स्वर्ग जा देवता कीअं बधल आहिनि? अरे भाई तव्हां कथाऊं ॿुधंदा आहियो कई बार कि देवता बढ़िया मौज कंदा आहिनि स्वर्ग में, खाईंदा पीअंदा आहिनि। हिकिड़ो फल खाइनि त 6 महीना बुख न लॻे, झूला झूलींदा आहिनि। उनजी शक्ति ॾाढी वॾी हूंदी आहे, बुढ़ापो न ईंदो आहे शरीर में, बीमारियूं बि न थींदियूं। त इहो कहिड़ो गुण आहे? रजो गुण आहे न, शरीर जो सुख आहे न इहो रजो गुण। ऐं वरी तव्हां कथा ॿुधंदा आहियो दैतन चढ़ाई करे छॾी, देवता डुक पाए भॼण लॻा, हा न। दुख ईंदो अथनि, वरी दुख बि अची वियो। वरी भगवान के याद कंदा आहिनि, जेॾीमहिल प्रार्थना कंदा आहिनि। कार्तिक में कथा ॿुधो तव्हां, सॼी राति एकादशी जी उन्हनि भजन कयो, हा न भाई। जॾहिं जलंधर चढ़ाई कई त कहिड़ो गुण अची वियो? सतोगुण आयो कि न? सतोगुण अची वियो न। युद्ध कंदा आहिनि, रजोगुण अची वेंदो आहे। निंड में पिया हूंदा आहिनि, आराम कंदा आहिनि त तमोगुण अची वेंदो। भले उन्हनि में तमोगुण घटि आहे, लेकिन रजोगुण ॾाढो वधीक है। इन तरह सां देवता तक टिन गुणन में बधल पिया आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। छोत ही सजो जगत ही त्रिगुणमयी माया जो विकार आहे। टिन गुणन सां ही इन जो पूरो हर कर्म हली रहियो आहे। तंहिं करे हे पार्थ, हे अर्जुन, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ऐं शूद्र इन्हनि सभिनी जा कर्म स्वभाव सां पैदा थियल गुणनि जे आधार ते विराया विया आहिनि। चओ हरे राम। विराया विया आहिनि। उन्हनि मां अंतःकरण जी ताक़त, अंतःकरण मन जी, चित्त जी, बुद्धि जी, अहम जी ताक़त, इंद्रन के वश में करण, बाहर अंदर जी शुद्धि, पवित्रता, धर्म जे लाइ तकलीफ़ सहण, कष्ट सहण, कि धर्म जो पालन करणो आहे। चओ हरे राम। ऐं कोई ग़लती करे तो उनखे माफ़ करे छॾणु, क्षमा भाव। मन जी, इंद्रन जी, शरीर जी सरलता दिखाओ न। ऐं भगवान में श्रद्धा यानी आस्तिक बुद्धि, शास्त्रन जो ज्ञान, छा करणो आहे, छा न करणो आहे, छा करणु खपे, छा न करणु खपे, धर्म छा आहे, अधर्म छा आहे, जीवन छा आहे, मृत्यु छा आहे, बंधन छा आहे, मोक्ष छा आहे, इहो शास्त्र ज्ञान आहे। ऐं परमात्म तत्व के महसूस करण की मां भगवान जो ही अंश आहियां, मां उन परमात्मा जो हिकिड़ो अंश आहियां। भले मां माया में बदल आहियां, लेकिन प्रभु जी कृपा सां उहो अनुभव थी सघंदो आहे। त इहे सभु जेके लक्षण ॿुधो कंहिंजा आहिनि? ब्राह्मणनि जा ये कर्म आहिनि। चओ हरे राम। हे हरे। हिन जमाने में थोड़ा वर्ण व्यवस्था बदलजी वई आहे कलयुग में, हा न। पर पोइ बि यज्ञ त ब्राह्मण ई कराईंदा, पूजा त ब्राह्मण ई कराईंदा, चाहे केॾी बि उलट पलट थी वई आहे।
शादी तो ब्राह्मण को ही कराइंदो न कि कंहिं हरिजन को कराइंदासीं या कंहिं क्षत्रिय के चवंदो भाई तू फेरा जार। भले कई ब्राह्मण वीचारा नथा पालन करे सघनि अॼु जे भयंकर परिस्थिति में, तो वीचारा धंधो था कनि, नौकरी था कनि, ठीकु आहे, लेकिन आख़िर जेके यज्ञ करण, शास्त्र या तव्हांजो शादी कराइण, अंतिम संस्कार करण, ये तो ब्राह्मण जे हिस्से में हिनमहिल बि आहिनि। चओ हरे राम। ब्राह्मण जे बिना यज्ञ थी न सघंदो। इन तरह सां ब्राह्मण जे अंदरि स्वाभाविक ई सुठा गुण हूंदा आहिनि, तॾहिं त हुनजो ब्राह्मण कुल में जनम थियो। ब्राह्मण जो जन्म ही पिछले जन्मनि जे शुभ करणीअ जे करे थींदो आहे। पोइ आज़ादी आहे, पोइ हिन जन्म में उहे काॾे था वञनि, भक्ति कनि था या वीचारा बहकी था वञनि काॾे। छो जो कई ब्राह्मण ॿियनि क्षेत्रनि में बि आहिनि, कोई राजनीतिअ में आहिनि, कोई धंधे में, वापार में, कुछ अहिड़ा बि आहिनि जेके अपराधिक जगत में बि हली आहे। ऐं ईअं न आहे कई शूद्र बि आहिनि जेके भक्ति करे रहिया आहिनि, भॻवान जो भॼन करे रहिया आहिनि, त छा उन्हनि खे भॻवान न मिलंदा? राम जी रामायण में छा था चवनि, ध्यानु ॾियो। भगतिवंत अति नीचो प्राणी, भगतिवंत अति नीचो प्राणी। चओ भाई, चवणो पवंदव। हाँ चवणो पवंदो, हा न, ध्यानु ॾियो हेॾे पीयूष। हा बोलो। भगतिवंत अति नीचो प्राणी, भगतिवंत अति नीचो प्राणी। मोह प्राण प्रिय अस मम बानी, मोह प्राण प्रिय अस मम बाणी। कीर्ता चवन भगवान रघुनाथ चवनि था भले जात जो नीचा मान जाना, भक्ति अथस, हा बस उहो मूंखे प्राणनि खां प्यारो आहे। असमम बानी या मुंहिंजी कसम आहे, प्रतिज्ञा आहे, वचन आहे। तॾहिं त भगवान शबरीअ खे देवी सुंदरी था चवनि। 4 कलाक पंधु करे आया भगवान। तॾहिं त केवट सां एॾो प्रेम कयो, उनखे चरण धोअण ॾिना, वॾनि वॾनि ऋषिनि मुनिनि खे न ॾिना, भगवान देवताउनि खे न ॾिना, केवट खे चरण धोअण ॾिना। निषाद राज खे गले लॻाए छॾियो। चओ हरे राम। हरे राम। निषाद राज कहिड़ो? भील जातीअ जो गुह हुयो। जंगल में भीलन जो राजा हो निषाद राज, वॾो भील हो समझो। त भरत महाराज आया त उन सां प्रेम सां मिलिया, स्पर्श कयूं। त गुरु वशिष्ठ महाराजन चवनि था त वर्ण व्यवस्था बिगड़ी वई, काॾे क्षत्रिय भरत ऐं काथे निषाद राज घटि जात वारो आहे, गुह आहे। मां राम जी सां इहा ॻाल्हि कढंदुमि। वरी जेॾीमहिल राम जी आया त राम जी जे चरणनि ते परियों खां किरी पियो। निषाद राज पंहिंजो नालो ॿुधाए कि मां घटि जात वारो आहियां, मुंहिंजो प्रणाम स्वीकार कयो। राम जी उते बीठा आहिनि ऐं निषाद राज हिते हीअं किरी पियो धरतीअ ते। प्रभु प्रणाम स्वीकार कयो। राम जी ॾिठो हिन में ॾाढो प्रेम आहे, भक्ति आहे। राम जी अॻिते अॻिते डुकी आया ऐं उनखे ईअं खयूं जीअं खीर हेठि किरी पवंदो आहे त हेठि बिखरजी वेंदो आहे न, किरी पवंदो आहे द्रव रूप में। त अहिड़ी तरह सां भॻवानु ॾिठूं त निषाद राज न किरियो आहे, हीउ प्रेम हेठि वही वियो आहे। प्रेम मानो गंगा रूप आहे, खीर जो रूप आहे, हेठि किरी पियो आहे ऐं भॻवानु हुनखे समेटे वरितो ऐं गले सां लॻाए छॾियो। वशिष्ठ महाराज ॾिठो, चई राम 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 राम। जंहिंसां शिकायत करणी हुई उन जो त इहो हाल आहे। हा हे त उनखे गले था लॻाइनि। मतिलबु मां सम्झी वियुमि, राम है केवल प्रेम प्यारा, जान लेह सोई जानन हारा। वशिष्ठ महाराज महान ब्रह्म ज्ञानी सम्झी विया कि जाते प्रेम आहे उते जात पात न आहे, उते ऊंच नीच न आहे, उते भॻवानु कुझु बि न ॾिसंदा आहिनि। इहो ई नियम ठही वियो। सबसे ऊंची प्रेम सगाई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त ये ब्राह्मण जा कर्म आहिनि साध संगत जी। उनजो मन बि शुद्ध, तन बि शुद्ध, इंद्रियूं वस में हूंदियूं, ॿाहिरि अंदर जी शुद्धि, धर्म जे लाइ तकलीफ़ सहन कंदा आहिनि।
हा न। असांजा ॿार उथंदा बिना सनानु करे रोटी खाई छॾींदा, ऐं ब्राह्मण जा ॿार उथंदा सनानु कंदा पूजा कंदा जेसि ताईं आरती कंदा नाम सिमरन न कंदा पाणी न पीअंदा। यही तो फ़र्क़ु आहे। ब्राह्मण जे खून में भक्ति आहे। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। चओ हरे कृष्ण। नंढा नंढा असां त ॿार ॾिठा आहिनि ब्राह्मण जा 8-8 साले जा 10 साले जा, वो कलाक कलाक संस्कृत जा श्लोक पढ़ंदा आहिनि। असांजे ॿारनि खे हिकु श्लोक त ॿुधायो गीता जो, हा रोज़ ॿुधनि था सर्व धर्मान परित्यज्य, चवनि त ॿुधायो। गोपाल दामोदर ॿुधाए वेंदा, हा न। हनुमान चालीसा बि कोई कोई यादि हाणे करे था वठनि, सुठी ॻाल्हि आहे। गीता जो चओ न हिकु श्लोक ॿुधायो। हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हे हरे। हरि। याद है गौरव? नहीं, तेरे को तो याद हो गया होगा आजाद। नहीं, अभी तक नहीं। 3 महीना हो गया गीता पढ़ते। 3 महीना पहले से शुरू किया ना। बोला जो पढ़ूंगा मैं, क्या होगा पूछा जो, बस पूछ के रख दिया। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भागवत जो तो याद हूंदो, रोज पढ़ो था पिया, रोज 365 ॾींहं, वो तो याद हूंदो न भाई। हाँ गौरव, वो तो याद होगा ना। ओम कृष्णाय वासुदेवाय। नहीं, हाणे मूंखे मां त भुलिजी वियो आहे न। हे त मौन मूर्ति न, हे टई त भगवान बुद्ध जो रूप आहिनि। हूंदनि बि यादि त ज़बान तक त ईंदो नी कोन, मन में ई पढ़ी वठनि त वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम हरे राम श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त ब्राह्मण जा लक्षण आहिनि भाई, श्रद्धा रखणु स्वाभाविक भगवान में, शास्त्रनि जो ज्ञान, छा करिणो आहे छा न करिणो आहे, अहिंसा उन्हनि जे स्वभाव में आहे। जीवन खे उअं ई न मारींदा, उन्हनि जे अंदरि करुणा हूंदी आहे, दया हूंदी आहे। भगवान खे महसूसु कंदा आहिनि, भरोसो रखंदा आहिनि भगवान आहिनि, भक्तीअ सां मिलंदा आहिनि। इहे सभु ब्राह्मण जा कर्म आहिनि। हाणे क्षत्रियुनि जा कर्म तव्हां सुभाणे ॿुधिजो। बोल वृंदावन बिहारी लाल की जय।